मेहड़ मां एम हनीफ पहवाज जी रिपोर्ट मुताबिक़ मेहड़ IBA टेस्ट पास उस्तादनि खे पघारूं जारी न करण, जबरी बदलियूं उस्तादनि खे अपग्रेड न करण, NCHD ऐं बेकस उस्तादनि खे पको न करण ख़िलाफ़ मेहड़ में IBA टेस्ट पास NCHD बेकस जे उस्तादनि ऐं पेटे अलॻ पारां मेहड़ में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त अफ़सोस जो तालीम खाते दादू में करप्शन ऑफिसरनि जे सस्ते सबबि IBA टेस्ट पास उस्तादनि खे गुज़िरियल 12 महीननि खां पघारूं जारी न पियूं कयूं वञनि। ट्रेज़री ऑफिस ऐं तालीम खाते जी नाअहल अमलदारनि सबबि उस्तादनि जी डेटा जमा न पई थिए। उस्ताद 12 महीननि खां पघारुनि खां महरूम आहिनि। तालीम खाते जी पॉलिसी जे उबतड़ हार्ड एरिया में मुक़रर थियल उस्तादनि खां पैसा वठी उन्हनि खे शहरनि में मुक़रर कयो वियो आहे, जॾहिं त शहर जे उस्तादनि खे ज़बरदस्ती गैर क़ानूनी तौरु हार्ड एरिया में बदिलियूं कयूं पियूं वञनि। उस्तादनि खे सरकारी ऐलान बावजूदि अपग्रेड न पियो कयो वञे, जॾहिं त NCHD उस्तादनि खे बि पघारूं ऐं सरकारी मराहतूं न पियूं ॾिनियूं वञनि।